नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सामारो में ख़बर ॾींदा हलूं त सामारो में क्रसमस वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। दिल नवाज़ मसीह जी अॻुवाणी हेठि मरकज़ी सेनेट कोलंबम कैथोलिक चर्च में शानदार तक़रीब थी। चर्च खे शानदार रंग बिरंगी लाइटनि सां सिंगारियो वियो। मसीह बिरादरी पारां इबादत कई वई है। इंसानियत जी भलाई ऐं मुल्क जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। ॿारनि टेबलोज़ पेश कया। मसीह बिरादरी क्रिसमस जो केक सीनियर सहाफ़ी सुरेश माली सां गॾिजी काटियो आहे। जॾहिं त हिंदू माली बिरादरी जे माण्हुनि ऐं ॿारनि मूलचंद माली जी अॻुवाणी में चर्च पहुची मिठाइयूं विरायूं, ॾियारी जीअं आतिशबाज़ी करी वई है। मसीह बिरादरी खे क्रिसमस जूं वाधायूं ॾिनियूं वियूं, ख़ुशी जो इज़हार कयो वियो। जॾहिं त क्रिसमस जे मौक़े ते बिजली जी लोडशेडिंग ख़त्म करण ते मसीह बिरादरी पारां PTI जे MNA लाल माली जो शुक्रिया अदा कयो ऐं पाकिस्तान जी ख़ुशहाली ऐं तरक्की लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।